اسٹیج متھے رونا غفر و ظلم آئے زبر احترام مدہ خان رسول دور دراز کھائل تمام جماعت ہیں مہمان السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ وعلیکم السلام ورحمۃ اللہ الحمدللہ الحمدللہ رب العالمین والعاقبۃ للمتقین الصلاۃ والسلام علی سید المرسلین وعلی آلہ وصحابہ اجمعین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الا ان اولیاء اللہ لا خوف علیہم ولا هم يحزنون صدق اللہ مولانا العلی العظیم وصدق رسولہ النبی الکریم الامین ونحن ولا ذلك لمن الشاہدین والشاکرین والحمد للہ رب العالمین ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللہم صلی علی سیدنا شفیعنا نبینا مولانا محمد وآلہ وسلم علیہ الصلوۃ والسلام علیہ رسول اللہ صلی اللہ تعالی علیہ وسلم۔ نہایت ہی مبارک بادی جے لائق آیو اواں تمام جماعت جیکو ان پاک بابرکت محفل جے اندر شریک تھیا، اللہ تبارک و تعالی جل شانہ سبن جی حاضری کے قبول فرمائے، آمین آمین تا چو سبحان اللہ۔ آمین انجا آواز کون آئے وڈے سرا چو آمین۔ اب آیا ہوں تو حاضری گنان آیا ہوں اللہ تبارک و تعالی جے نالے ساں یو خیرات تھیندی ان جے اسے تمبو میں بیٹھا آیوں یا ان جے نالے جی چائیں پیتی پانی پیتی کم سے کم ہکڑو دفعو باواز بلند آمین تا چو آمین، متھے ہتھ کھڑی جو سبحان اللہ۔ تو کم سے کم بدھان وارو یا سنان وارو اچے تو مجھا سامنے مکے سنن تھا آؤں جو کچھ چیاں تھو انتے سمجھن تھا اواں چپ چاپ بیٹھا ہوں دا اتے گالان وارو گالائے ہلے ویندو آن جو پان میں تال میل نہ ہوں دو تو نکو اواں جی یا گال سمجھ میں تے نکو ہنکے اتمنان اچے تو موں کو گال کئی اواں جے سمجھ میں آئی نکا ہن جے سمجھ میں اچے گا مگی مونجی گال انکے ونے تھی یا نہ تھی ونے جنہیں گال اواں کے ٹھیک لگے تو جو سبحان اللہ متھے ہتھ کھڑی جو سبحان اللہ۔ ان جے کرے سبحان اللہ نہ چوندا تو موں سلامی جی کیوں آئے ان پٹھی آسان جا نات خان تیار ہیں انشاءاللہ جی حاضری دین آؤں سلام کرے ماٹ کرے ویرا یہ کرے سنن جو موڈ ہوجے تم داد ڈجو انشاءاللہ آؤں چند لمحے جے لاواں جے ساموں حاضر آیا موں وٹا جے کا تھی سگو انشاءاللہ اواں جے مجھے محبت کے حساب سے اواں جی محبت کے حساب سے پانجو پان میں تال میل رہے آؤں بدھایا ابھی بدھن چاہیو جی نہ تھیے آؤں گال کراں ابھی سنن جے لا تیار نہ تھیو تو بیان با غلط آئے اب آئے گئے نا یہ کہ سنن چاہیو تھا تو اللہ جے فضل کرم سا وری محبت سا چاہو سبحان اللہ۔ موں درود شریف پڑھن جو اواں کے چاہیو اواں کے خبر ہے تو درود شریف جی اہمیت کیتری آئی درود کینکھے چاہیں تھا اساں مسلمان آئیو لا الہ الا اللہ محمد رسول اللہ کلموں پڑھیو آئے مکھا ماند اساں جا عربی جا مدرس آئین اساں جا مدرسے جا ایکڑا جید عالم آئین ان جی تقریر جے اندر ایڈیوں بہترین گالے ہویوں پر کروں چھا یہ کا گال کہیں تھے وہ اساں کے ایڈی ڈاٹھی ڈوکھی لگی تھے چھو تا حق گال ڈوکھی لگے تھی ایڈی ڈاٹھی ڈوکھی لگی تھے یہ نہ کرے مفت جو اساں کے بیشت جی خبروں دے مفت جو اساں کے جنتی بنائے مفت میں اساں کے ہر شے دے واہ واہ سبحان اللہ جا نعرہ لگائے چوے تا ہیاں کریو بسم اللہ کرے ویہو تمبو میں بیٹھا ہو جا وہی ہلیا ونجو یہ آیا آیو تو اواں کے رب تبارک و تعالی جنت نصیب فرمائے دو چو سبحان اللہ۔ مول صاحب ہی چین کہ آیا آیو ہانے آنجے سجے ڈی جی نماز سجے ڈی جی محنت تلاوت ہانے آگے کی کرن جی ضرورت کو نہیں صرف حاضری ڈنی اج کا وٹھی ایندڑ جلسے تا آیا آزاد آیو این جے کہ مول صاحب چایا تاوی چو سبحان اللہ چو نا سبحان اللہ۔ مول صاحب ایڈیوں ڈکھیوں گالیوں کیوں جو کو اساں جی دل کے ڈاٹیوں ڈکھیوں لگے پر خدا پاک جو قسم آئے یہ گالیوں ہوئے گالیوں آہن جن گالیوں جے لئے اساں جا ترسندہ ویا یہ کہ جی قبرن جے حوالے آہن وہ جون تا خدا پاک اساں کے ایڈی زندگی عطا فرما اساں میں غفلت میں اساں جو زمانوں بیو ہلیو جوانی وئی ہلی اساں جو بچپن بیو ہلیو اسے اجے قبر جی کندھی تے پگائے ہوں اساں کے ہانے مولا اجازت دے اسے نماز پڑھو انہن کھا پوچھ موا منج مقام سکن پیا سلام کے مقام میں ستا ہے نا وہ سلام جیلا سکن پیا اج دا سائیں جی دربار میں وڈیرے جی دربار میں اوتاک تے ونجو ان کے سائیں سائیں کرے اچو تا سائیں السلام علیکم خوش آئیو ای چو تھا ای چوے تو بھٹ جو گھوٹ موا منج مقام سکن پیا سلام کے انگ نہ اوٹھی نہ کپڑو نہ کی طلبی نہ تام کپڑا جے کے آواں ہتا گڈ نہ آن کیڑا کپڑا گڈ نہ آواں
केतिरियूं जोड़ियूं ॾिनियूं हुयूं 40 वरस थी विया कंहिंखे 50 वरस थी विया कंहिंखे 100 वरस थी विया असां जेको सफ़ेद कपिड़ो पाए हितां खां रवानो कयो हो आलियुनि अखियुनि सां असां ॻोड़ा ॻाईंदे असांजे भाउ खे असांजे अज़ीज़ खे असांजे सजण खे काल असां रवानो कयो अंग न ओढ़ी न कपिड़ो न के तलबी न ताम मौला आण क़यामत ॾिसां मोहम्मद करीम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्रस्तान में सुतल इहो तड़प करे थो ओ मुंहिंजा मौला जॾहिं पहिरें ॾींहुं मूंखे कब्र में लाथो हो उन ॾींहुं मुंहिंजो हबीब ॿिन्ही जान जो सरदार मिठड़ो मोहम्मद करीम आयो हो जलवो ॾेखारे वियो हो उनजी तात मुंहिंजे दिमाग़ में आहे हाणे कॾहिं मिलंदो मलाइकनि चयो त हाणे क़यामत जे ॾींहुं मिलंदो चवे थो त मुआ मंझ मक़ाम सिकनि पिया सलाम खे अंग न ओढ़ी न कपिड़ो न की तलबी न ताम मौला आण क़यामत ॾिसां मूं मोहम्मद करीम जो हाणे मोहम्मद करीम खे ॾिसणो आहे त मौला क़यामत खे आण हू क़यामत लाइ बसि कनि असांखे त ख़बर ई कोन आहे हीअ असांजी ज़िंदगी 60 साल वारी पूरी थी वेंदी अज़ीज़ो हिन ज़िंदगी जो क़दर करियो हीअ ज़िंदगी अनमोल आहे हीअ ज़िंदगी मोहब्बत वारी आहे जंहिंमें बहारी तो वटि तंदुरुस्ती आहे अॼु या सुभाणे हू मलाइक अचण वारो आहे जेके अॼु विया के कतारे काल वेंदा जॾहिं उते वेंदे तॾहिं कहिड़ा हाल थींदा जेकॾहिं हाल भलो करणो हुजे त अल्लाह जे घर में झुकी पो रब करीम ॿिन्ही जहान में तोखे कामयाबी अता फरमाईंदो मूं अर्ज़ कयो दुरूद कहिड़ी शइ आहे जॾहिं न वाके चऊं बाबा जे बुलंद दुरूद शरीफ पढ़ो त वाके हक़ीक़त दुरूद ॿुधाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद बारिक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफिल जे अंदर सुजागी ज़रूरी है मजलिस में छो त दीनी महफिल इन जे अंदर असांजो दिमाग़ दुनिया सां ख़ाली हुजण खपे असीं आया आहियूं ख़ालिस अल्लाह जे लाइ तोखे ख़बर हुजे मूंखे बि ख़बर आहे अल्लाह जे पाक हबीब ॿिन्ही जान जो सरदार मिठड़े महबूब फरमायो आहे तोखे सॾ थिए दीनी मजलिस जो तोखे दावत अचे दीन जी हाणे वञी तो दीनी दावत ते को प्रोग्राम आहे या उते का क़ुरान जी महफिल आहे हदीस पाक जी महफिल आहे उलमा इकराम जी महफिल आहे जंहिंमें सैयद सगोड़ा ईंदा असांजा कल्ब बहार थी वेंदा अहिड़ी महफिल तोखे नसीब थिए जॾहिं तूं इरादो करे घर मां निकिरी तो हिकिड़ो कदम खणी तो अल्लाह तबारक व तआला तोखे हिकिड़ी नेकी अता फरमाए थो जॾहिं अची तो अहिड़ी महफिल में वेही तो रब जे फज़ल जा तोजे मथो मींहं वसनि था इहो हिकिड़ी साथ एॾी प्यारी आहे 1000 साल इबादत कर हिकिड़े पासे हिकिड़ी झलक रब जी दरबार में पसंद अची वई तो जा ॿई जहान मोचारा थी पवंदा त जॾहिं अहिड़ी महफिल में आयो त सुजाग थी वे न वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह हाणे बेदार थिया आहियो माशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असांजो अचण वेहण पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए आमीन हर चीज जो ताल्लुक हुजे थो तवज्जो न रखिजा हर चीज जो आपस में ताल्लुक हुजे थो ताल्लुक निस्बत वॾी शइ आहे मामूली इंसान हुजे तो असांजे ॻोठ जो मामूली इंसान आहे जेकॾहिं हू वॾे माण्हू से ताल्लुक हुनजा आहिनि त असां हुनजी इज़त कंदा आहियूं छो ही वॾे माण्हू जो माण्हू आहे हाणे हू सॻो माण्हू जेकॾहिं ताल्लुक जेके वॾे माण्हू सां ताल्लुक रखे थो त वरी हुनखे ॻोठ वारा इज़त ॾींदा आहिनि वरी ज़िले जे माण्हू सां ताल्लुक रखे थो त हुनजी निस्बत वॾे माण्हू सां आहे जेकॾहिं मुख्यमंत्री सां कंहिंजी निस्बत आहे हू डायरेक्ट ॻाल्हि करे थो फोन सां ॻाल्हि थिए थी तो पूरे इलाके वारा उनजी इज़त कंदा छो त हिनजी वॾे माण्हू सां निस्बत आहे वॾे माण्हू सां ॻाल्हि थिए थी वॾे माण्हू सां ताल्लुक आहे हाणे वॾो दुनियादार जो माण्हू आहे उन सां ताल्लुक आहे जेकॾहिं कमु को असांजो पइजी वियो त कारी राति हुजे चाहे ऊंदाई हुजे चाहे अवेर हुजे चाहे सिज हुजे जॾहिं असांखे ॻाल्हि करणी पवंदी त ॿिए दर ते कोन वञणो पवंदो हिन हमरा खे चवंदासीं तुंहिंजी पहुच वॾी आहे हाणे फलाणे माण्हू जो कमु आहे तूं ॻाल्हि कर त असांखे उम्मीद आहे त कमु थी वेंदो इहो आहे दुनियादारी जो हिसाब आहे न बस समझो भेण मुंहिंजी ॻाल्हि खे इहो आहे दुनियादारी जो हिसाब हाणे हली आहे ॿिए मैदान ते हिकिड़ो असांजो इहो कपिड़ो आहे इहो असीं अंग ते वठूं था की कम जो हुजे या न कम हुजे चाहे क़ीमती हुजे चाहे अणक़ीमती हुजे इहो साॻी कपिड़ो अॼु मुंहिंजे कुंडे में आहे पर इन साॻी कपिड़े खे खणी जेकॾहिं अल्लाह जो कलाम क़ुरान पाक
असां हिन कपिड़े जी अहमियत तॾहिं सम्झी सघूं था, हेठि विछाए वेही बि सघूं था, कपिड़ो अहिड़ो असांजो आहे, वेही बि सघूं था, नमाज़ बि पढ़ूं था, ॿिए खे बि ॾियूं था, असीं हथ बि अॻूं था, पर इहो साॻी कपिड़ो हिन जो हिकिड़ो टुकर इहो साॻी खणे जॾहिं अल्लाह जो कलाम क़ुरान पाक फुरक़ान हमीद रब जो लाइब किताब उन किताब जे मथां उनखे वेठे ईंदासूं, उहो साॻी कपिड़ो अची असांजे साम्हूं हाज़िर थियो, हिकिड़ो टुकड़ो असांजे हथ में आहे, उन मथे असीं वेठा आहियूं, ॿियो टुकड़ो उहो साॻी क़ुरान जे मथां पियो आहे। हाणे उन टुकड़े खे असां ईअं कोन रखंदासूं जॾहिं असांजे हथ में आयो त हेठि कोन रखंदासूं, उनखे असीं अखियुनि ते लाहियूं था, छो त उनजे अंदरि जेको शइ आहे अल्लाह जो कलाम आहे, इहा इज़त जेको कपिड़े खे मिली आहे क़ुरान करीम जो सदको आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे अॻिते हली आहे, इहो आहे हिकिड़े आम कपिड़े जी ॻाल्हि, इहो साॻी कपिड़ो असीं खणी वियासीं काबतुल्लाह शरीफ़ जे मथां, जॾहिं काबे मथां हिकिड़ो कपिड़ो आहे कारे रंग जो आहे, कई कंपनियूं बनाइनि थियूं, आम कपिड़ो दुनिया में विकिजे थो, पर जॾहिं काबे मथां इहो कपिड़ो पियो त काबे मथां कपिड़े पाइण वारे खे पीरनि चुमियो आहे, अमीरनि चुमियो आहे, फ़क़ीरनि चुमियो आहे, हर इंसान चुमियो आहे, पर क़ुर्बान वञा ॿिन्ही जान जे सरदार मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम चुमियो ॾिनो, छो त हिन कपिड़े जी निस्बत अल्लाह जे घर काबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं आहे, इन जे करे असां उन जी इज़त कंदा आहियूं। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कमज़ोर जी जॾहिं निस्बत जॾहिं ताल्लुक वॾी शइ सां जुड़े वञे थो, जॾहिं वॾी की शइ सां उनजो ताल्लुक जुड़े थो त उनजो मक़ाम, उनजो मर्तबो, उनजी इज़त, उनजी अहमियत वधियो वञे थी। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो सादड़ो इंसान आहे, दुनिया में रहे थो, कीअं कम जो कोन्हे, असांजे ॻोठाणो आहे, पर जॾहिं उहो राति जे टाइम में राति जो सन्नाटो थिए थो, राति कारी पवे थी, राति ऊंधाई हुजे थी, उहो साॻी बानो असां ॻोठ में इज़त कोन ॾिनी, घरनि में इज़त कोन ॾिनी, पर राति जो टाइम थियो, इशा जी टाइम में ही लंबी लंबी राति, तिखी राति, सियारे वारी राति, इन में उथी राति जे टाइम में वुज़ू करे हू बानो साॻी वञी अल्लाह जे घर में बीहे थो, ख़ुदा जे घर में बीहे थो, बीठो आहे, हाणे उन कंहिंजे साम्हूं आहे, घर बि अल्लाह जो आहे, दर बि अल्लाह जो आहे, घुरायो बि अल्लाह आहे, बीठो इंसान उते आहे, हाणे हू छा करे थो पंहिंजे रब सां, दुनिया में त कंहिं उनजी ॻाल्हि कोन ॿुधी, पाड़े वारनि घर बंदि करे छॾिया, हर शइ बंदि थी वई, पर क़ुर्बान वञा उन बाने जी इज़त मथां अल्लाह फरमायो, ओ मुंहिंजा बाना जंहिंजो जान में कंहिंजो घर नथो हुजे, उनजे लाइ मुंहिंजो घर मस्जिद खुलो आहे, हलिया आऊं तोखे इज़त ॾियण जे लाइ तयार आहियां। हू बानो जॾहिं रब जे दरबार में जे तो राति जो टाइम हुजे थो, जंहिंजी दुनिया में इज़त कोन आहे, अल्लाह तबारक व तआला उनखे कामयाबियूं अता फरमाए थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे हिकिड़े त दुनिया सां ॻाल्हि पई कई, मुख्यमंत्री सां ॻाल्हि थी, पावर वारो थी वियो, ॻोठ जे सरपंच सां ॻाल्हि थी, पावर वारो थी वियो, तालुके वारे सां ॻाल्हि थी, पावर वारो थी वियो, पंचायत समिति जे सदस्य सां ॻाल्हि थी, माण्हू पावर वारो थी वियो। हाणे मूंखे ॿुधा, ही दुनिया जा इंसान आहिनि, इन सां तालुक रखण वारो, एॾी इज़त वारो, एॾी अज़मत वारो, एॾी शोहरत वारो, एॾी फ़ौक़ियत वारो, एॾे वॾे मर्तबे वारो थी सघे थो, जेको इंसान राति ॾींहं में 24 कलाक इन मस्जिद में बीहे, जॾहिं रब खे यादि करे थो, अल्लाह जे साम्हूं बीहे थो, दुनिया सां कतई तालुक थी वञे थो, जॾहिं रब जी दरबार में झुके थो, रब फरमाए थो, मुंहिंजा बाना हाणे तूं मुंहिंजे दर में आयो आहीं, हाणे तोखे ॿिए दर जे साम्हूं झुकण जी ज़रूरत कोन आहे, ऐं तोखे ॿई जहान अता फरमाए छॾां थो। पर रब जो कलाम चए थो, अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, यानी हू अल्लाह जा नेक ई साले बाना जेके दुनिया में आहिनि, ऐं दुनिया छॾे विया, उन्हनि खे न को दुनिया जो ख़ौफ़ आहे, न वरी आख़िरत में ग़मगीन थींदा, छो त उन दुनिया सां कतई तालुक करे पंहिंजे रब सां लव लॻाई आहे। असां ॾिठा ऐं हिकिड़ी सिधी सादी ॻाल्हि कयां, तव्हांजे दिमाग़ जे अंदरि जल्दी विहण जी ॻाल्हि, मुंहिंजी कोशिशि इहो आहे त जेको चंद लम्हा या चंद मिंट अवांजे साम्हूं हाज़िर आहियां त कुझु ॻाल्हि सम्झाए सघां। असांजे इलाइक़े जो हिकिड़ो मशहूरु इंसान जेको असां बि असांजी आले नखियण सां रवानो कयो, जेके जीअं सुञातो तन जा भाग भला थी विया, उहो अल्लाह जो नेक बानो, साले बानो, जीअं हिकिड़ो असांखे अज़ीम एॾो अमान, एॾो अमन वारो हिकिड़ी शइ अता फरमाए वियो आहे, अल्लाह पाक जो कसम आहे, उन कलंदर जी ज़िंदगी मथां क़ुर्बान
قربان वञा उन सारी ज़िंदगी अल्लाह जी राह में कुर्बान करे छॾी हर चीज़ मुंहिंजे मौला जे नाले तां कुर्बान करे छॾी उन हिकिड़ो अहिड़ो अज़ीम असांखे इतारो अता फरमायो जंहिंजो नालो दारुल वारे मुस्तफ़ा आहे उन सखी मर्द जी कहिड़ी ॻाल्हि करे थो दुनिया सुम्ही निंड कंदी ही अल्लाह जो नेक साले बानो सैयदी सरकार सैयद कबीर शाह बुखारी अलैहि रहमा रब जी दरबार में बीह दुआ घुरंदो मुंहिंजा मौला जेसीं ताईं क़यामत न अचे दुनिया जो तजो क़ाइम आहे दारुल वारे मुस्तफ़ा क़ाइम हुजे उन कलंदर जी दुआ जो सदको आहे त असांजे इलाइक़े में बाहर ई नज़र अचे थी सुभान अल्लाह नारा तकबीर नारा रिसालत नारा तकबीर नारा रिसालत ओड़ा जेके नेक साले बाने थिया उन्हीं अल्लाह के सुञातो उन्हनि खे रब तबारक व तआला दुनिया में केॾियूं इज़तूं ॾिनियूं केॾियूं अज़मतूं ॾिनियूं अॼु बि जहान छॾे विया आहिनि पर रब पाक जो कसम आहे लख इंसान विया हलिया जहान छॾे विया को कंहिंखे यादि करण वारो कोन आहे पर उहे इंसान जिन इंसाननि अल्लाह जी घर जे अंदरि वेही ज़िंदगी गुज़ारी ख़ुदा जे हबीब जी ॾिनल शरीयत पाक जे मथां अल्लाह जे क़ुरान जे मथां हदीस मुक़द्दसा जे मथां हर चीज के कुर्बान कंदे जगह जगह मथे रब जे दीन जे नाले के बुलंद क्यों अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू एडा शान वारा एडा मान वारा एडा इज्जत वारा उनके फरमाया पर जहान छड़े विया जहान वारा उन जा अजब नारा हणन था छो त उन रब के एड़ो याद कयो आहे अजब कामयाब आहिन क़यामत जी सुबह ताईं बि कामयाब होंदा थोड़ो रस्तो विच में खाली छड़ो इज्जत से बैठा रहो दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम सलातो व सलाम अलैका या रसूलुल्लाह सलातो व सलाम अलैका या हबीबुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद अलैका या